नओं साल शुरू थी चुको आहे ऐं नए साल में केतिरा ई माण्हू सॼे साल लाइ हदफ़ मुक़ररु कंदा आहिनि। नए साल में वज़न खे घटि करणु हिकु आम हदफ़ हूंदो आहे। साल जे रुॻो पहिरें हफ़्ते में डाइटिंग ऐं वर्ज़िश करण सां सिहत ते को असरु नाहे पवंदो। हाणे वक़्तु आहे नए साल में कुझु अहिड़ा हदफ़ सेट करण जो जिन सां अव्हां जी सिहत ते मजबूई तौर ते बहितरीन असर पवनि। इन ई सिलसिले में कुझु नवां हदफ़ ॿुधाइजनि था जिन ते अमल करे सेहतमंद रही सघिजे थो। निंड जो मयार ऐं मिक़दार ॿई असांजी सिहत ते हाकारी असर विझंदा आहिनि। निंड जी खोड़ जे करे दिलि जूं बीमारियूं, डिप्रेशन ऐं थोल जहिड़ी बीमारी थी सघे थी। इन लाइ साल जी शुरूआत में निंड खे हथी ॾियण जो अज़म करियो ऐं अहिड़ी हिकमत अमली ठाहियो जो अव्हां भरपूर निंड करे सघो। वेही कमु करण सां सुस्ती पैदा थींदी आहे। घणी देर ताईं वेहण सां नाकारी असर पवंदा आहिनि। इन जे करे बीमारियूं बि थींदियूं आहिनि। हिन साल शेड्यूल अहिड़ो ठाहियो जंहिंसां अव्हां घणी देर ताईं वेही न गुज़ारियो पर घुमंदा बि रहो। हर हिकु कलाक बाद 5 मिंटनि लाइ वॉक करणु घुर्जे। हिन साल अव्हां खे मेडिटेशन या मुराक़बो करण जा फ़ाइदा ॼाणणु घुर्जनि। मुराक़बो करण सां ज़हनी सिहत बहितर थींदी आहे। ज़हनी दबाव घटिबो आहे। पंहिंजे हवाले सां ॼाणण में मदद मिलंदी आहे। जॾहिं त नाकारी जज़्बनि खे घटि करण सां गॾोगॾु ब्लड प्रेशर खे बि घटाए सघिजे थो। इन ॻाल्हि खे सम्झणु ज़रूरी आहे त अव्हां पाण ते ध्यानु ॾियो। इन जो मतिलबु कॾहिं बि ख़ुदगर्ज़ी नाहे हूंदो। मसरूफ़ ज़िंदगी में पंहिंजो पाण लाइ वक़्तु कढण सां ज़हनी सिहत में बहितरी ईंदी आहे ऐं जिस्मानी सिहत ते बि सुठा असर पवंदा आहिनि। कंहिं जिस्मानी सरगर्मी ज़रिए बि पाण ते ध्यानु ॾेई सघिजे थो। ज़रूरी नाहे त अव्हां जिम में कलाकनि जा कलाक गुज़ारियो, पर अव्हां पंहिंजी पसंदि जो को बि कमु करे सघो था। अव्हां खे कॾहिं बि सख़्तु डाइटिंग न करणु घुर्जे, छो त सख़्तु डाइट आम तौर ते घटि वक़्त में जल्दी नतीजो ॾींदी आहे, पर घणियुनि पाबंदियुनि सबबि इन खे लाॻीतो बरक़रार नथो रखी सघिजे। हिन साल अव्हां घर में पकल सचा खाधा ऐं सिहतमंद खाधा खाओ। इहे सिहत खे बहितर बणाइण जो सादो तरीक़ो आहिनि।